अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। वारिस ज़हर ज़िंदगी ड्रामे जो मेन करेक्टर आहे जेको तव्हां रोज़ाना एपिसोड में ॾिसंदा आहियो। वारिस जो मौला वारिस आहे। इन वारिस जी अॼु तव्हांखे पूरी कहाणी ॿुधाईंदासीं, हिस्ट्री ॿुधाईंदासीं इन नंढिड़े वीडियो में। ऐं इन जो असुलु नालो छा आहे, इन जी टिकटॉक आईडी जी लोकेशन बि तव्हांखे ॾींदासीं इन वीडियो में। जेका बि असां वटि मालूमात हूंदी तव्हांखे पूरी ॿुधाईंदासीं। ऐं हर माण्हू इन खे वारिस जे नाले सां ई सुञाणंदो आहे। थी सघे थो कंहिंखे ख़बर हुजे त इन जो असली नालो छा आहे, बाक़ी हर माण्हू खे ख़बर न आहे त वारिस जो असली नालो छा आहे। उहो वारिस ई चवंदा आहिनि। जीअं आज़म मेंगल खे माण्हू रबन कोठींदा आहिनि, तीअं वरी वारिस खे जेको आहे न वारिस चवंदा आहिनि। असली नालो हिन जो असां तव्हांखे इन वीडियो में ॿुधाईंदासीं। रोज़ाना असां हिकु न ॿिए ॾींहुं वीडियो रखंदा आहियूं हर सिंधी अदाकार जी, जेका बि सिंधी अदाकार कमु करे रहिया आहिनि ड्रामनि में, उन्हनि जी हिस्ट्री, उन्हनि जो असली नालो सभु ॿुधाईंदा आहियूं हिकु न ॿी वीडियो में ज़रूरु ॿुधाईंदा आहियूं। पूरी तव्हांखे एड्रेस ॾींदा आहियूं। ऐं जंहिंजो असां वटि नंबर हूंदो आहे त उहो नंबर बि ॾेई छॾींदा आहियूं। जंहिंजो न हूंदो आहे त उनजो नंबर कान ॾींदा आहियूं। सिधी ॻाल्हि हूंदी आहे। जंहिंजो नंबर असां वटि हूंदो पको तॾहिं ॾींदासीं, बाक़ी फेक नंबर असां कंहिं अदाकार जो बि तव्हांखे न ॾींदासीं। हलूं था पंहिंजी वीडियो जी तरफ़, त वीडियो खे अॻिते वधाईंदा हलूं। पहिरियां महिरबानी कयो जेका अगरि नवां आया हो असांजे यूट्यूब चैनल ते शाहिद खोसो वीलॉग खे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾिजो ऐं बेल आइकन खे ऑल ते करे। अगरि फेसबुक पेज ते ही वीडियो ॾिसी रहिया हो त फेसबुक पेज खे बि फॉलो, लाइक ऐं इन वीडियो खे अॻिते ज़रूरु शेयर कजो, जीअं ही मालूमात कंहिं ॿिए खे मिली सघे। इहो बिल्कुलु फ्री हूंदो आहे, लाइक शेयर सब्सक्राइब ऐं फॉलो करणु। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तो, वारिस जो असली नालो आहे इजाज़ कोलाची इन जी कास्ट आहे। इजाज़ इन जो नालो आहे। बिल्कुलु जीअं मां तव्हांखे ॿुधायां थो इहो ई नालो अथव, इजाज़ कोलाची उर्फ़ वारिस ज़हर ज़िंदगी ड्रामे जो मेन करेक्टर रबन सां गॾु, जेको तव्हां ॾिसो था ऐं हिन वीडियो में बि ॾिसी रहिया आहियो। इजाज़ कोलाची ऐं इन जी टिकटॉक आईडी जो स्क्रीनशॉट तव्हां साम्हूं ॾिसी सघो था। इहा ओरिजिनल इन जी टिकटॉक आईडी आहे ऐं हज़ारे इन जा फॉलोवर आहिनि। अगरि इन जो टिकटॉक आईडी जी अगरि तव्हांखे नालो लिखो था तव्हांजे साम्हूं नथी अचे त इजाज़ कोलाची 8 लिखंदव त इन जी ओरिजिनल टिकटॉक आईडी तव्हांजे साम्हूं अची वेंदी। न त अगरि ईअं बि नथी मिले तव्हांखे इन जी टिकटॉक आईडी, पोइ इन वीडियो जे डिस्क्रिप्शन में असां लिंक ॾेई छॾियूं था। तव्हां इन लिंक ते क्लिक करे डायरेक्ट इन जी टिकटॉक आईडी ते आराम सां पुॼी वेंदव ऐं इन खे फॉलो करे इन जा दिलचस्प वीडियो बि ॾिसी सघो था। रोज़ाना जेको आहे हीउ वीडियो ठाहींदो आहे, जिथे बि ड्रामो भरंदो आहे उते ज़रूरु वीडियो ठाहींदो आहे टिकटॉक जो। ऐं टिकटॉक तव्हां जीअं ॾिसंदो तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त नेक्स्ट ड्रामो वारिस जो कहिड़ो अचण वारो आहे, छो त हिते ही ड्रामे जे दौरान टिकटॉक ठाहींदो रहंदो आहे ऐं तव्हांखे वॾी आसानी सां ख़बर पवंदी त नेक्स्ट फिल्म कहिड़ी आहे, इन जी नेक्स्ट ड्रामो कहिड़ो आहे, हाणे कहिड़ो ड्रामे जो करेक्टर अचण वारो आहे, किरदारु अचण वारो आहे। बिल्कुलु आराम सां इन खे फॉलो करे तव्हां ॾिसी सघंदव। ऐं अगरि तव्हांखे असां फेसबुक ते ॾिसी रहिया आहियो हीउ वीडियो, तव्हांखे जेको आहे न यूट्यूब ते अचिणो पवंदो। इन वीडियो जे डिस्क्रिप्शन में लिंक ॾिनल अथव टिकटॉक आईडी। ठीकु आहे न दोस्तो। इजाज़ कोलाची उर्फ़ वारिस ज़हर ज़िंदगी ड्रामे जो एक्टर, तव्हां उते अची करे डिस्क्रिप्शन में जेको आहे तव्हां खणी सघो था लिंक खे ऐं डायरेक्ट टिकटॉक आईडी ते पुॼी सघो था। सुभाणे बि कंहिं ॿिए सुठे अदाकार जी असां तव्हांखे मालूमात ॾींदासीं। अॼु तव्हांखे मालूमात ॿुधाए छॾीसीं, हाणे तव्हांखे ख़बर पइजी वई हूंदी त वारिस जो असली नालो इजाज़ कोलाची आहे। सुठो माशाल्लाह बहितरीनु करेक्टर खणंदो आहे ऐं एक्टर बि भलो आहे, माशाल्लाह बहितरीनु एक्टर आहे। दोस्तो अॼु जो वीडियो पुॻो आहे पुॼाणी ते। उमेद आहे तव्हां हीउ वीडियो एसी ताईं ॾिठो हूंदो। महिरबानी करे असांजे शाहिद खोसो वीलॉग खे